अची वियो जाम शबीर खान अची वियो जाम शबीर खान ये भुट्टो अची वियो जाम शबीर खान अची वियो PPMPA जाम शबीर अली तक जो दौरो कयो। जाम शबीर अली तक जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ चाह पार्टियुनि में शिरकत कई ऐं तहदियतूं पिणु कयूं। ॻोठ अब्दुल रशीद संग्रासी में लाल मोहम्मद संग्रासी आशिक़ संग्रासी जी चाह पार्टी में शिरकत कई। अॻुवाणनि जो गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो वियो ऐं मोअज़्ज़िन खे सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जॾहिं त ॻोठ बाबू बिरोही में PPMPA तहदियत कई ऐं ॻोठ लीमो ख़ासकेली में गुल ख़ासकेली ऐं ख़ासकेली बिरादरी जी चाह पार्टी में शिरकत कई, जिथे ॻोठ जे नेक मर्दनि अजरकूं ओॾायूं ऐं PP अॻुवाणनि जो गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो। PPMPA जाम शबीर अली भिट वाघियूं में लतीफ़ सरकार जे तकिए जी ज़ियारत लाइ पहुतो। दुआ घुरण बैदि सैयद मिथल शाह लकियारी तकिए जे मसइलनि बाबति खेसि आगाह कयो, जंहिं ते यकीन ॾियारींदे जाम शबीर अली चयो त जल्द लतीफ़ सरकार जे तकिए जा मसइला हल करण लाइ कोशिशूं वठंदुसि। जॾहिं त PP अॻुवाण हाजी मोहम्मद अई वसाण पारां PPMPA जे मान में डिनर ॾिनो वियो, जंहिं में PP अॻुवाण टिकट होल्डर माशूक चांडियो, ज़िला फाइनेंस सेक्रेटरी अमीर मोहम्मद चांडियो, हाजी अला बचायो ख़ान चांडियो, मोहम्मद ख़ान चांडियो, हाजी नज़र मोहम्मद वसाण, अज़ीज़ अहमद चांडियो, डॉक्टर नज़ीर अहमद चांडियो, सोब अली चांडियो, हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा वसाण, हाजी अमीर बख्श वसाण, अब्दुल ख़ालिक चांडियो, ग़ुलाम अब्बास चांडियो समेत ॿियनि अॻुवाणनि वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त आयल मोअज़्ज़िज़ महिमाननि खे मेज़बान हाजी मोहम्मद अई वसाण पारां सिंध जी सदा मलूक सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। बिल्कुल 18 अक्टूबर जो जलसो 17 ते असीं रखूं पिया पार्टी तरफां पंहिंजे शहीदनि खे यादि करण लाइ उन्हनि खे सलाम पेश करना, बिल्कुलु उन में भरपूर शिरकत कबी ऐं आवाम जेका आहे ज़ोरनि शोरनि सां तयारी करे पई। पाण ॾिसो पिया हर ज़िले लेवल ते पंहिंजो तयारियूं हलनि पियूं, वर्कर पाण जेके आहिनि उहे निकिरनि पिया। इंशाअल्लाह ताला चेयरमैन जो भरपूर उते इस्तक़बाल कबो ऐं बहितरीनु प्रोग्राम थींदो इंशाअल्लाह ताला। न्याज़ी हुकूमत जी जेका रोज़मर्रा जी महांगाई आहे, तव्हां अवामी नुमाइंदा इन हवाले सां छा चवंदा? न्याज़ी हुकूमत जेको आवाम सां करे पई, असां खां वधीक आवाम पाण ॾिसे पई। ॾिसो सभिनि खां पहिरीं फेस आम माण्हू करे पियो, जेके हुन जूं बेकार पॉलिसियूं या जेको ज़ुल्म हू करे पियो आवाम सां, उहो कंहिंसां ई सचो न आहे। रुॻो पंहिंजे मफ़ादनि सां गॾु आहिनि। ॿियो उन्हनि खे आवाम जी परेशानी कोन्हे। जेका महांगाई हले पई इहा तारीख़ी आहे। 12 सालनि में तव्हांजी रिपोर्ट जेका आई आहे आलमी रिपोर्ट उहा चए थी 12 सालनि में इहा महांगाई कॾहिं न थी आहे। हीअ रुॻो पुराणी हुकूमतुनि खे त ॻाल्हाए थो, मगर पुराणी हिन खां बहितर गुज़रियो। हिन जो त वक़्तु जेको आहे अज़ियतनाक पियो गुज़रे, पंहिंजो आवाम ॾिसे पई ऐं इंशाअल्लाह ताला हिनखे जेको आहे ईंदड़ इलेक्शन में हिनखे ख़बर पइजी वेंदी। शेख रशीद चए थो 120 ॾींहं जेके आहिनि सियासत में अहम आहिनि, सम्झो था तव्हां इमरान ख़ान जी हुकूमत वक़्तु आगे ख़तमु थींदी? इंशाअल्लाह ताला बिल्कुलु जेके आहे पंहिंजो हुनजी तव्हां ॾिसो पिया पॉलिसीज़ ऐं जेको हू किरदारु अदा करे पियो, उन मां तव्हां पाण बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघो था त माण्हू ई हुन मां बेज़ार थी विया आहिनि। जंहिं मां आवाम बेज़ार थी वञे त हुनखे हुकूमरानी करण जो हक़ बि न आहे। मुंहिंजे ख़्याल में पाण दस्तबरदार थी वञे वधीक बहितर आहे। थैंक यू। PPMPA जाम शबीर अली PP अॻुवाण टिकट होल्डर PS 41 माशूक चांडियो जी चाह पार्टी में शिरकत लाइ ॻोठ हाजी मोहम्मद सन चांडियो पहुतो, जिते PP अॻुवाणनि जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। साणसि राणा मोहम्मद अली राजपूत, सरदार चाकर ख़ान मलूखाणी, मोलाबख्श कटोड़, सिकंदर कटोड़ ऐं ॿिया PP अॻुवाण पिणु गॾु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंभर सां गॾु।